यार अंग्रेजी ॻाल्हाइण त ठहियो, तव्हांखे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करण में नथो अचे। जी हाँ दोस्तों, असां सिंधी में अक्सर अहिड़ा सेंटेंसिस ॻाल्हाईंदा आहियूं त ठहियो, त ठहियो इन जे लाइ इंग्लिश में लफ़्ज़ आहे not to speak of। हिकिड़ो ॿियो बि लफ़्ज़ आहे, इन लफ़्ज़ जे बदिरां यूज़ थींदो आहे, उहो तव्हांजो होमवर्क आहे, तव्हां मूंखे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। असां कुझु एग्ज़ाम्पल वठूं था। अंग्रेजी ॻाल्हाइण त ठहियो, उन खे इंग्लिश जी अल्फ़ाबेट बि नथी अचे। नॉट टू स्पीक ऑफ स्पीकिंग इंग्लिश, ही डज़ंट नो अबाउट इंग्लिश अल्फ़ाबेट। गाना ॻाइण त ठहियो, उन खे लफ़्ज़ उच्चारण बि नथा अचनि। नॉट टू स्पीक ऑफ सिंगिंग, शी डज़ंट नो हाउ टू प्रोनाउंस एनी वन वर्ड। Hey there. Subscribe to my channel and also press this